मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर ब्रिड शाहबरसा यूनियन काउंसिल अजन शाहजे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जान मोहम्मद संग्रासी में सकाफती तकरीब मुनक़द कई वई। उस्ताद गुलाम नबी सुमरो जुल्फ़िकार अली वासल बुगियो अब्दुल गनी बुगियो ऐं ख़ालिद बुगियो जी सरबराही में मुनक़द कयल एकता तकरीब में स्कूल के शागिर्दनि ऐं ॻोठाणनि टोपी अजरक पहिरे शिरकत कई। उन मौके ते शागिर्दनि पारां टेबलोस पेश किया विया ऐं सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स भी कयो वियो। स्कूल के उस्तादनि जो चवणु हो त इल्मु इंसान जी टी अख आहे ऐं सकाफ़त ॿी क़ौमुनि जी सुञाणप आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त खे विसारणु न घुरिजे। हज़ारे सालनि जी क़दीम ऐं शाहूकार असांजी सकाफ़त आहे जंहिंखे असीं हर साल जीअं पंहिंजे स्कूल में भेटा पेश कई आहे। सकरन गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल अवामी कॉलोनी में हेडमास्टर हबीब रहमान सियाल ऐं ग़ुलाम सरवर चन्ना जी मेज़बानी में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दनि सकाफ़त जे हवाले सां टेबलोस ऐं क़ौमी गीत पेश करे दाद वसूल कयो। सकाफ़ती प्रोग्राम जी तकरीरनि टेबलोस ऐं खाकनि में तालीम के फोकस किया वियो हो। प्रोग्राम के मेहमान ख़ास डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल ख़िताब कंदे चयो त स्कूल के ॿारनि जो टैलेंट ॾिसी हिते जे उस्तादनि जी सचाई ख़ुलूस ऐं महिनत नज़र अची रही है, छाकाणि जो हर टेबलोस ऐं गीत में पैगाम समायल हो। हिन जो त न्याणी लारैब कीरियो जी तकरीर यूनिवर्सिटी जो दौर यादि ॾियारे छॾियो। संदसि तकरीर घण पासाई हुई ऐं पेश करण जो अंदाज़ भी शानदार हो। ग़ुलाम नबी चन्ना ॻाल्हाईंदे चयो त असीं कैश प्राइज़ खणी आयासीं त पहिरीं ॿियनि ऐं टियनि नंबर वारनि शागिर्द ऐं शागिर्दनि खे ॾींदासीं, पर हिते शागिर्दनि जी कारकर्दगी नंबरनि खां मथां ई नज़र आई। सभिनी हिक खां हिकु कमाल जो टैलेंट ॾेखारियो, उन करे सभु नंबर वन आहिनि। इनाम सभिनीनि में बराबरि विरहायो वेंदो। प्रोग्राम जो इंतज़ाम संभालींदड़ मोहम्मद मुज़म्मिल शेख अब्दुल रहमान मला ग़ुलाम रसूल बाबर अब्दुल रहीम राजपर अली नवाज सोलंकी इल्ताफ़ हुसैन सोलंकी मोहम्मद यूसुफ भट्टी मसूद अहमद सोलंकी दिलावर हुसैन ज़रदारी मिस सनम ओठो मिस रेहाना मक्सी मिस परियोशा गोपांग आयल मेहमाननि जो आदुरभाग कियो। टेबलोस पेश कंदड़नि ऐं ज़ैनब सोलंकी लारैब कीरियो अवेस चांडियो अफ़ज़ल सोलंकी अलीज़ा रुखसाना ऐं ॿियो शामिल हुयूं। उन मौके ते TAO आदम जमाली सकरन प्रयास क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई आगा राशिद दानिश दुनियो ग़ुलाम मुस्तफ़ा मेमन ऐं ग़ुलाम नबी मल्हा पिण मौजूद हुआ। मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में मेजर अटैक जी मरीज़ के एम्बुलेंस न मिली। 2 कलाकनि ताईं रेस्क्यू 11-22 समेत सरकारी एम्बुलेंस जो इंतजार किया। तेल विझराए ॾियण जो भी चयो। कुछ एम्बुलेंस बीठियूं हुयूं, ड्राइवर न हुया। मरीज़ सां गॾु ईंदड़ हमरा जो मौक़ुफ़। मरीज़ के मेहरान कार में खणी वञूं पिया। असां सां उहा हालत ॿियनि सां छा हूंदो। मरीज़ सां गॾु वारसनि जो मौक़ुफ़। ऐवान साफ़त सूमार समय जो ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो की रिपोर्ट मुताबिक मेहर तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान मरकज़ी अगवान सिंध प्रेस क्लब मेहर पहुंची। सिंध प्रेस क्लब मेहर जी नई साल 2024 जी चूंडियल बाड़ी के गुलन जो हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। तफ़सील मूजिब मेहर तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान मरकज़ी अगवान मुमताज़ अली चांडियो, जिला जनरल सेक्रेटरी एडवोकेट सैयद शाहिद शाह, इजाज़ अली सोलंकी सिंध प्रेस क्लब मेहर पहुंची। सिंध प्रेस क्लब मेहर जे सदर बानी इलाही बख्श चांडियो, सीनियर नायब सदर फैज़ मोहम्मद पवार, डिप्टी जॉइंट सेक्रेटरी नसरुल्लाह सोलंकी, खजांची आशिक अली खोसो, एडिटर अली रज़ा जामरी के गुलन जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान मरकज़ी अगवान मुमताज़ अली चांडियो चयो त सिंध प्रेस क्लब मेहर जा साफ़ी पंहिंजे कलम ज़रिए अवाम जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाइण पिया। हिननि सदाईं हक़ ऐं सच जी साफ़त कई आहे। सदर बानी इलाही बख्श चांडियो हक़ सच लिखण ते जेल काटे चुको आहे। सिंध प्रेस क्लब मेहर जो साफ़ी सदाईं शहर जे बुनियादी मसइलनि लाइ लिखंदा रहंदा आहिनि। असां सिंध प्रेस क्लब मेहर जी नई चूंडियल वाडी साल 2024 जे दोस्तनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं आहिनि। असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं त सिंध प्रेस क्लब मेहर जे साफ़ियुनि जूं ख़बरूं पढ़ंदा आहियूं। सची साफ़त ऐं इबादत आहे। सिंध प्रेस क्लब मेहर सदर बानी इलाही बख्श चांडियो आयल दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त सिंध प्रेस क्लब मेहर जे साफ़ियुनि सदाईं अवाम जे हक़नि लाइ लिखियो आहे ऐं असां अॻिते बि लिखंदा रहंदासीं। हक़ न्यूज़ रिपोर्ट अहमद रोदनानी बलोच। काशे में बिजली जी लोड शेडिंग वधी वई। हथरादू लोड शेडिंग सबब काशे जी ट्यूबवेलनि ते पोखियल कणक जो फसल सुकण लॻो। गरीब आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। गैर कानूनी बिजली कनेक्शन सीपको अख्तियारनि ॾियण जे करे बिजलीअ जो बहिरान थियो आहे। काशे जे आबादगारनि सां माटेली मां वारो सलूक सीपको जो ही ड्रिग बाला में बिजलीअ जे वाराबंदी करे आलमी रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो। बिजलीअ जे वाराबंदी हुजण बावजूद बिजली गायब। ज़मींदारनि हारियुनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थियण जो अंदेशो। सीपको जूही जे गुंडागर्दी ड्रग बाला फीडर जी बिजली गुज़िरियल 5 ॾींहनि खां हथरादू मुसलसल झटकनि जी शिकार। बिजली न हुजण करे आबादगार सख़्त परेशान। सीपको अख्तियारनि रिश्वत न ॾियण करे ड्रिग बाला फीडर जी बिजली 5 ॾींहनि खां बंदि। आबादगार थियण जो अंदेशो। ज़िम्मेवार लाइन सुप्रीडेंट लाइनमैन ड्रिग बाला करार। आबादगारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, एंटी करप्शन नैब चेयरमैन सीपको सखर खां नोटिस वठण जो मुतालबो कियो आहे।